नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां हिकु सवाल थी पुछां। हाँ त सिख धर्म जी पुस्तक में हाँ हिकु लाइन हूंदी आहे, हाँ तेरी बाणी सर्व का भला। हाँ त इनजो छा मतिलबु आहे? ॾिसो, हा, हिन लाइन में जीअं पाण सम्झूं था भई कंहिंजी बाणी सर्व जो अर्थात सभिनि जो भलो थिए थो। हाँ त परमात्मा हाणे असांखे ॿुधाए थो कि ॾिसो, तव्हां हाणे आत्मा जूं जेकियूं बि मुंहिंजे हिन ज्ञान खे सम्झी करे हलो था, जीअं जीअं मां चवां थो उहो हलो था, उहे सभी आत्मायूं जॾहिं शुद्ध पवित्र थी वेंदियूं त हुन सभिनि आत्माउनि जेकी शक्ति धारण थी करनि, जेकी शुद्ध थी थियनि, उन्हनि जे ज़रिए पूरी विश्व जो कल्याण थो थिए। भई सम्झो, पहिरियों जीअं परमात्मा जो ज्ञान सम्झो, परमात्मा हुनखे चई तूं आत्मा पंहिंजे पाण खे समझ, मूंखे यादि कर त तुंहिंजी आत्मा में शक्ति थी ईंदी ऐं इहा दुनिया नर्क खां स्वर्ग थी वेंदी। हाणे अगरि वो पहिरीं आत्मा ई सोचे हा कि मुंहिंजे हिक सां स्वर्ग थोड़ी ठहींदो, लेकिन हुन परमात्मा जे चए ते हली करे हूअ कई, हुनखे ॾिसी ॿी कई, टी कई, चौथी कई। हाणे दुनिया में केतिरियूं आत्मायूं आहिनि जो परमात्मा खे निराकार रूप में यादि थी करनि, त हुन निराकार जी शक्ति हुननि जे ज़रिए हिन दुनिया में अचे थी न। त उहो ये जो भक्ति मार्ग में ॻायल आहे, ये हुननि सभिनि आत्माउनि जे लाइ ॻायल आहे कि तूं हिकु पंहिंजे लाइ सोची कि मां परमात्मा खे यादि थो करां, मूंखे सुख शांति मिलंदो, लेकिन तुंहिंजे हिन यादि करण सां, तुंहिंजे हिन परिवर्तन सां पूरी दुनिया जो भलो थो थिए। भले ॾेखाए में नथो ॾे, लेकिन अॼुकल्ह दुख बि वधनि था त किथे भगवान जी मदद बि माण्हुनि खे मिले थी, लेकिन उहो भगवान जी मदद कीअं हेठि ईंदी जॾहिं पाण भगवान खे हुन निराकार रूप में यादि कंदासीं। त काथे न काथे जॾहिं पाण बि परमात्मा खे ईअं यादि कंदा रहंदासीं जॾहिं बि समय मिलंदो या कर्म कंदे, त पंहिंजे ज़रिए ॿियनि आत्माउनि जो बि भलो थींदो। ऐं हेॾी सारी आत्मायूं शुद्ध थींदी वेंदियूं त हुननि जे लाइ शुद्ध दुनिया बि खपे। त हुन आत्माउनि जे लाइ ई परमात्मा हिन दुनिया खे स्वर्ग में परिवर्तन, भई हिननि मुंहिंजी एतिरी मदद कई आहे त हाणे दुनिया जॾहिं कलयुग ख़तम थी वेंदो त हिन दुनियानि खे, हिन जंहिं मुंहिंजी मदद कई हिन दुनिया नर्क खे ख़तम करण में, दुख शांति दुनिया वारी ख़तम करण में, उन्हनि जे लाइ मां स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहे करे उन्हनि खे उपहार थो ॾियां। त इहो हिक जे कारण सर्व जो भलो न थियो, ये हेॾी सारी आत्माएं जेका जेका परमात्मा जा मददगार आहिनि, जेको परमात्मा खे यादि था करनि, उन्हनि जे बाणे ई विश्व जो भलो थो थिए। भले परमात्मा ये ॾिसो, भले हाणे त बाबा ज्ञान था ॾियनि, लेकिन भक्ति मार्ग में बि जेका माण्हू सुबुह सुबुह जो उथंदा आहिनि, पंहिंजे नियम प्रमाण भगवान खे यादि कंदा आहिनि, उन्हनि जे ज़रिए ई त दुनिया में शक्ति ईंदी आहे न। माण्हू चवंदा आहिनि पुजारी छा थो करे, सॼो ॾींहुं त वेठो आहे, लेकिन सुबुह जो उथी करे भले वो पंहिंजो 1 घंटो ई ॾे थो, लेकिन सुबुह उथी करे सनानु पाणी करे देवी देवताउनि खे सजाइण, पाठ आदि करण, जेका बि जंहिं बि धर्म वारा जो बि निमित ठहियल आहिनि, उहो भले पंहिंजे सॼे ॾींहं में 1-2 घंटा ड्यूटी कंदा, लेकिन नियम प्रमाण करनि था, सुबुह शाम करनि था। इहो ई हिननि जे कारण बि दुनिया जो भलो थो थिए। हाँ, त भक्ति मार्ग में उहो, ऐं हाणे जेको परमात्मा नर्क खां स्वर्ग ठाहिण आयो आहे, भले वो आयो दुख शांति ख़तम करण लाइ आहे, लेकिन जंहिं आत्मा हुननि जी मदद कई आहे, हुन जे लाइ परमात्मा हिन दुनिया खे स्वर्ग ठाहे करे, हुननि खे स्वर्ग ठाहे करे ॾींदो, भई तव्हां हिन ते हाणे सुख शांति सां राज्य करो। ठीक है जी, हाँ, थैंक यू।